साधराम साहब जी शख्सियत जेका आहे उहा अहिड़ी हुई जेके हिंदुअनि जो पेशवा हुया, रेड़की सां हुननि जो तालुक़ु हुयो ऐं दुनियावी लेवल ते यानी कि हुननि खे बाक़ाइदा जेके हिंदू माण्हू आहिनि उहे त मञींदा ई मञींदा हुया, लेकिन ख़ासि तौर ते ॿियनि मज़हबनि जा माण्हू ख़ासि तौर ते मुस्लिम जेके आहिनि उहे बि जेको आहे हुननि खे मञी करे हुननि जी ख़िदमात जे मथां ख़राज तहसीन पेश कंदा हुया। इन हवाले सां असां तफ़सील वधीक ॼाणींदासीं पंहिंजे रिपोर्टर मीरपुर मातलो खां लतीफ़ वसीर साहब खां त हुते आख़िरी रस्मनि जे बारे में छा तयारियूं हली रहियूं आहिनि ऐं उन्हनि जी जेका मैयत पहुचणी आहे उनजी छा सिचुएशन आहे। लतीफ़ साहब ॿुधाइजो छा तफ़सील आहिनि आख़िरी रस्मात जे बारे में। वॾी महिरबानी साईं। हिन वक़्तु जेका रेड़की दरबार आहे उनजो जेको गादी नशीन आहे साईं साधराम, उहो त दयानत करे वियो आहे ऐं उन सां गॾु हिन वक़्तु उते उनजा जेके मुरीद आहिनि, जीअं ख़बर पई आहे त उहे वॾी तादाद में अक़ीदतमंद उते जेके पहुचणु शुरू थी विया नी ऐं हू हुनखे जेको आहे जिगर जो आरज़ी बीमारी में मुब्तला हो, जेको वॾी अॻु में हिनखे सीरियस कंडीशन में इंडिया जे शहर सिंगापुर में वियो, जिथे हू राति देर जेको आहे हू वफ़ात करे वियो आहे। अहिड़ी तरह हिते ख़ासि तौर ते जेका मंदर में जेका शइ ॾिसण वटि आई आहे त उते सिर्फ़ु हिंदू न ॿिनि मज़हबनि सां तालुक़ु रखंदड़ माण्हू वॾी तादाद में उते मौजूदु नी ऐं उनखे हिकु पुट ऐं टिनि न्याणियुनि जी औलाद हुई। 63 साल उनजी जेका उमिरि हुई। ख़ासि तौर ते घोटकी ज़िले जी जवाल सां जेकी ॻाल्हि कजे त उन केतिरियूं अहिड़ा खिलाई कम कया, चाहे मुस्लमान हुजनि या ॿिनि माण्हू मज़हब जा माण्हू वेंदा हुआ त उन्हनि सां इंसानियत वांगुरु प्यार कंदड़ हिकिड़ो शख़्सियत हो ऐं उन सां गॾोगॾु अॼु वॾी तादाद में जेके हिंदू नी उहे उते पहुचणु शुरू थी विया आहिनि। कारोबार जेको आहे मुकमल तौर ते बंदि थी चुको आहे। उन सां गॾु ॿी शइ इहा त जेके उनजे जेका ख़ानदानी ज़रिए वटां ॿुधायो वियो आहे त अॼु जेको आहे कंहिं बि वक़्तु उनजो जेको मढ़ जेको आहे हिते आंदो वेंदो रेड़की दरबार में, जिथे उन जूं समूरियूं जेके रस्मूं हुते अदा कयूं वेंदियूं। हिन वक़्तु जेके हिंदू थोरे जो पसगीरदे में जेके ॿियूं बिरादरियूं रहनि पियूं उहे बि उते पहुतल नी, छाकाणि त हू हर हिकु इंसान सां प्यार कंदड़ हो, हर हिकु मज़हब सां लतीफ़ प्यार कंदड़ साहब, हो। जीअं त तव्हां ॿुधायो ऐं असांखे बि ख़बर आहे साईं साधराम जन रहड़की जेकी शरीफ़ आहे, रहड़की दरबार आहे, उन्हनि जा गदी नशीन हुआ। छा ॿिए गदी नशीन जी अॼु ई चूंड कई वेंदी इन्हनि जे फौतगी खां पोइ? जेके रस्म आहे अदा करण खां पोइ, आख़िरी रस्म अदा करण खां पोइ छा का चूंड कई वेंदी? वक़्त खां अॻु में कुझु बि नथो चई सघिजे, छाकाणि त अॻु में जॾहिं साईं साधराम खे गादी ते इन ते मुक़ररु कयो उन वक़्तु बि इन्हनि जे ख़ानदानी इख़्तिलाफ़ हुया। हिन वक़्तु हुनखे हिकु पुटु आहे। ॾिसजे त 3 ॾींहंनि खां पोइ इहे हिननि जूं रस्मूं अदा कयूं वेंदियूं, गादी नशीन सिलेक्ट कयो वेंदो, चूंडियो वेंदो, पोइ उनमें उन्हनि जा जेके सिंध अंदरि जेके मुख़्तलिफ़ जेके हिंदुअनि जा जेके गादियुनि जा जेके अॻुवान आहिनि उहे बि हिते ईंदा। उनखां पोइ मुरीद हूंदा, उते जेको आहे इहो डिसाइड कयो वेंदो त कंहिंखे जेको आहे सिलेक्ट कजे, कंहिंखे जेको आहे गादी नशीन चूंडिजे। पर इहो 3 ॾींहंनि खां पोइ इहो थींदो। 3 ॾींहं ते हाल फ़िलहाल हिन वक़्तु जेके नी उन्हनि वटि ॾुख जी सूरत हाल आहे, 3 ॾींहं उते वेंदा। उनखां पोइ इहो इन जो फ़ैसिलो उतां जी जेका पंचायत आहे या उन जेके हिंदू बिरादरी जा जेके मुरीद आहिनि। ठीकु आहे लतीफ़ वसीर साहब, तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां असांखे अपडेट ॾिनी।